अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां एक दफ़ो ॿीहर तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु मां जॾहिं घर वेठो हुउसि 5 मिंट खनि अॻु में, त मूं सोचियो त तव्हां सां मां गामू सचार जेका असांजी PTV जी सीरियल हुई उनजे मुतलिक़ उन्हनि जी यादूं तव्हां सां शेयर कयां। ऐं उहे जेके लाज़वाल ॻाल्हियूं हुयूं मरहूम मोहम्मद यूसुफ जो, जेको मुंहिंजो इंतिहाई क़रीबी दोस्त बि हुयो, मुंहिंजो उस्ताद बि हुयो, ऐं आपा मरहूमा रोशन अता जंहिं पंहिंजो लाज़वाल करेक्टर कयो हुन में, सोचियुमि त तव्हां सां उन मुतलिक़ ॻाल्हियूं कयां ऐं उहे यादूं शेयर कयां। पोइ सोचींदे मूंखे इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं ड्रामो असांजो जेको सिंधी ड्रामो हुयो उहो जंहिंजो यानी उन वक़्त में हिकिड़ी वॾी उरूज ते हुयो, त सोचियुमि त छो न तव्हां सां उन उरूज ऐं ज़वाल जी कहाणी तव्हां सां शेयर कयां। छो त ड्रामो इंतिहाई मथे हूंदो हो तॾहिं, जॾहिं असां कमु कंदा हुआसीं अॼु खां 25 साल अॻु में PTV ते हिकिड़ो ई चैनल हूंदो हो ऐं सिंधी ड्रामा उते ठहंदा हुया ऐं लाज़वाल ड्रामा ठहिया। उन्हनि जी प्रोडक्शन लाजवाब हुई ऐं उन्हनि जी जेका कहाणी हूंदी हुई उहा हद खां वधीक बहितरीनु हूंदी हुई। ऐं उन खां अलावा उहे लाज़वाल अदाकार हूंदा हुआ, यानी जेके परफॉर्म कंदा हुआ त पंहिंजी यादूं छॾे वेंदा हुआ, जंहिंमें महमूद सिद्दीकी मरहूम ऐं मंसूर गुलो साहब ऐं मंसूर मुराद मरहूम, गुलाब चांडियो साहब मरहूम, शफ़ीउल शाह साहब जेको मुंहिंजो उस्ताद बि हुयो, ऐं सलाहुद्दीन तुनियो ऐं असांजा ऐं मरहूम यूसुफ साहब जेको मूंसां तक़रीबन गॾु हूंदो हो हर सीरियल में। असां ज़िंदगी ओॾड़ा पहिरीं सीरियल कई असीं, उनजो बि तव्हां सां शेयर कंदुसि मां। लेकिन मां हींअर तव्हां सां सिंधी ड्रामे जो उरूज ऐं ज़वाल उहो शेयर कंदुसि। सिंधी ड्रामो जेको 25-30 साल अॻु में पंहिंजे वॾे उरूज ते हुयो, उहो हिकदमि ज़वाल पज़ीर कीअं थियो, छो थियो, ऐं हिकु ॾाढी ॾुखाईंदड़ इहे जेके ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदुसि। त ड्रामो जिन प्रोड्यूसर्स, जिन कहाणीकारनि, जिन इदारनि उन ड्रामे खे, सिंधी ड्रामे खे एॾो मथे खणी आया हुया ऐं उहो एॾो हेठि लही ईंदो जेको उन्हनि करे सोचियो बि कोन हुयो। त उन जा कारण, उन जा रीज़न्स जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदुसि। मां सिर्फ़ु अकेलो न, बल्कि मुंहिंजा जेके कोलीग्स आहिनि PTV जे ज़माने जा, जेके हींअर बि मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कंदा आहिनि, सो उन्हनि जा बि वीचार तव्हां सां वंडींदुसि। ऐं हींअर मां इतफ़ाक़ हींअर तक़रीबन 7:40 मिंट थिया आहिनि मां घरां निकितो आहियां ऐं मां हींअर वञा पियो इमरान चांडियो ॾे। सो उते असांजा सिंधी दोस्त ईंदा आहिनि जेके असांजा एक्टर आहिनि ऐं असां बि उते ई वेंदा आहियूं, कचहरी थींदी आहे। सो उते जेकॾहिं हींअर जेके बि अवेलेबल आर्टिस्ट हूंदा त उन्हनि सां इहे ॻाल्हियूं असां शेयर कंदासीं त सिंधी ड्रामे जो उरूज ऐं उनजो ज़वाल इहो कीअं थियो। सो बसि मां जीअं ई पुॼंदुसि त वधीक उन्हनि सां हाली वाली थींदासीं, लेकिन मां पंहिंजा वीचार तव्हां सां वंडींदो हलां जेसिताईं मां उते वञी पहुचां। मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु हुयो त उन ज़माने में जेके असांजा लिखण वारा हुया उहे लाजवाब लिखण वारा हुआ, जिन में अब्दुल क़ादिर जुनेजो साहब मरहूम, नूरुल रज़ा शाह, शौकत केयर साहब मरहूम, रज़ाक महर मरहूम, ऐं ज़ेब सिंधी जेको तमामु सुठो कहाणीकार हुयो, ऐं शौकत शोरो साहब मरहूम, ऐं ॿिया बि इलाही कहाणीकारनि मूंखे ज़हन में नथा अचनि, अली बाबा मरहूम। सो उन्हनि बाक़ाइदा उहे कहाणी लिखंदा हुआ ऐं ड्रामो लिखंदा हुआ। उन्हनि जी सोच, उन्हनि जी तख़लीक़ एतिरी त पावरफुल हूंदी हुई जो माण्हू जॾहिं, ऐं वरी पोइ उनखे जेको ज़ेवर पाराईंदा हुआ उहे प्रोड्यूसर्स हूंदा हुआ, तमामु घणा हाईली क्वालिफाइड प्रोड्यूसर्स। ऐं उहे प्रोड्यूसर्स ईअं सम्झो त कि जर्मनी मां PTV जी तरफ़ां सिखिया वठी ईंदा हुआ, त के फ्रांस में सिखिया वठी ईंदा हुआ ऐं PTV उन्हनि जो ख़र्चु बर्दाश्त कंदी हुई। सो
उहे जॾहिं वरी पोइ ड्रामो ठाहींदा त रस्ता तक़रीबन बंदि थींदा, माण्हू पंहिंजा कमकार छॾे वञी सिंधी ड्रामो ॾिसंदा। इहा उन दौर जी कामयाबी हुई, उन सिंधी ड्रामे जी कामयाबी हुई। सॉरी, त मां ॻाल्हि पई कई सिंधी ड्रामो जेको ज़वाल पज़ीर थियो उहो कीअं थियो। PTV जो दौर पंहिंजे उरूज ते हुयो ऐं जीअं त जनरेशन गैप ईंदो रहंदो आहे, जनरेशन गैप अची वियो ऐं कुझु प्रोड्यूसर्स रिटायर थी विया, कुझु प्रोड्यूसर्स वीचारा गुज़ारे विया ऐं अहिड़ी तरह सां PTV जे प्रोड्यूसर्स जी जाइ जेका आहे सा उहा यानी भरिजी न सघी। भरिजी सां मुराद इहा आहे त जेके यानी जंहिं जाइ ते उहे प्रोड्यूसर हुया, जंहिं नमूने जा उहे क्वालिफाइड हुया, त ॿिया प्रोड्यूसर्स उन्हनि खे उन्हनि जी जाइ त वरिती, लेकिन उहा शइ कोन प्रोड्यूस करे सघिया जेके उहे कंदा हुया। ऐं इन विच में कुझु कहाणीकार घणे भाङे वीचारा असांजा जहान छॾे विया ऐं बाक़ी कुझु जेके बचिया त उन्हनि वरी सिंधी ड्रामे खे लिखणु छॾे ॾिनो। इन जी वजह इहा आई त उन्हनि जी जेका फ्रीक्वेंसी हुई, केमिस्ट्री हुई, उन्हनि प्रोड्यूसर सां हुई जेके उन ज़माने में हुया ऐं जेके वीचारा बाद में रिटायर थी विया या वरी कुझु वीचारा मरी विया, सो उन्हनि बि लिखणु छॾे ॾिनो। ऐं अहिड़ी तरह वरी सिंधी चैनल्स वजूद में आया, जंहिंमें KTN आयो, पोइ वरी सिंधी TV आयो, पोइ वरी ॿिया चैनल आया। पर KTN जे अचण सां इहो थियो त यानी जेके राइटर छॾे विया लिखणु PTV जे लाइ, उन्हनि वरी KTN जे लाइ लिखणु शुरू कयो। ऐं KTN जे लिखण सां इहो थियो जो KTN वारनि जेको तजुर्बो कयो त उन्हनि नवनि माण्हुनि खे अपग्रेड कयो, यानी एज़ डायरेक्टर उन्हनि खे मौक़ो ॾिनो त भई नौजवान अचनि ऐं डायरेक्शन कनि, ऐं ॿिया नौजवान अचनि जिन खे PTV जे ज़माने में एक्टिंग जो मौक़ो न मिली सघियो त उहो अचे KTN जे प्लेटफॉर्म ते परफॉर्म कनि ऐं पंहिंजो नालो कमाइनि। अहिड़े नमूने सां सिंधी TV बि कयो वञे। ड्रामो कुझु अरसो वरी उरूज ते हलियो आयो, जेको थोरो हेठि थी वियो वरी थोरो उरूज ते आयो, पर उहो कुझु अरसो ई रहियो। छो त पोइ जॾहिं इदारा असांजा वधीक कमर्शियल थी विया ऐं घणो पैसो कमाइण लॻा थ्रू दी कमर्शियल्स, त उन्हनि पंहिंजी क्वालिटी खे थोरो किरे छॾियो। क्वालिटी किरण सां ड्रामे वरी हेठि हलियो आयो, यानी ज़वाल पज़ीर थियो जेको अॼु ताईं आहे। यानी तव्हां ॾिसो त ओवरऑल जॾहिं ड्रामो ॻोठनि में वञी रिकॉर्ड थियो त पंहिंजी क्वालिटी विञाए वेही रहियो। ऐं इन जी वजह इहा आहे त ॻोठनि में ड्रामा करण सां जेके असांजा जेके मौज़ू हुया उन्हनि असल मौज़ूआत खे उन्हनि कोन प्ले कयो ऐं हुननि सिर्फ़ु धाड़ेलिज़म ऐं वॾेरेज़म ते कहाणी खे अॻिते खणी हलिया ऐं इहो कारोबारी मतिलबु उहे जेके सदियुनि खां हलंदी थियूं अचनि ॻाल्हियूं उन्हनि ते ई उन्हनि ज़ोर रखियो, जेको हर ड्रामे में तव्हांखे इहो तव्हांखे ॾिसण में ईंदो हुयो ऐं तव्हां ॾिसी थकिजी पियो। ऐं एक्टर बि वीचारा उहे छा कनि, उहे बि मजबूर थी करे ज़ाहिर आहे उन्हनि खे पंहिंजी रोज़ी करणी हूंदी आहे, त उहे बि उन्हनि ई प्रोड्यूसर्स जेके असांजा डायरेक्टर्स हुया उन्हनि जे पोयां हलणु लॻा ऐं उन्हनि जी मर्ज़ी मुताबिक़ कमु करणु लॻा। त पोइ नतीजो इहो निकितो त ड्रामो वेझी वियो, यानी जेके सब्जेक्ट्स हुया उहे उन्हनि वधीक न छेड़िया सवाइ इन्हनि ई ॻाल्हियुनि जे जेके मां तव्हांखे हींअर अर्ज़ु कयुमि, पेश कयुमि तव्हांजे साम्हूं। त इन जे करे बि ड्रामो वेझी वियो। उन खां पोइ वरी जेको चैनल्स जो जेको रवैयो रहियो उन्हनि सॉन्ग्स ते डिपेंड करणु शुरू कयो। सिंधी सॉन्ग्स उन्हनि ठाहिणु शुरू कया, के लाजवाब सॉन्ग्स ठहिया, के थोरा वल्गर गाना ठहिया, जंहिंजे करे इदारा बि तनक़ीद जे ज़िद में ईंदा विया ऐं उहे अदाकार जेके परफॉर्म कंदा सॉन्ग्स में
उहे बि तनक़ीद जे दायरे में अची विया, जंहिंजे करे ड्रामो ऐं टीवी जो यानी इदारनि जो जेको ज़वाल थियो उहो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे थियो। सो पाण वधीक ॻाल्हियूं वरी उन्हनि एक्टरनि सां कंदासीं। हींअर मां पुॼण वारो आहियां ऐं वधीक उहे बि पंहिंजो वीचार तव्हां सां वंडींदा, तव्हांखे वधीक जानकारी मिलंदी त असांजे ड्रामे में ज़वाल पज़ीर थियण जो सबबु छा हुयो। मुंहिंजी नज़र में त इहे चंद ॻाल्हियूं हुयूं, अञा बि हुयूं, पर हाणे वधीक उन्हनि दोस्तनि सां बि ॻाल्हाईंदासीं, पोइ वरी इन ते डिस्कस बि कंदासीं।